आणीन ऐं चाड़ीन ॾुथ ॾिहाड़ी सूमरा। काइनात जे अवैली ज़माननि खां इंसान ज़ात बुनियादी तरह ॿिनि तबक़नि में विरहायल आहे, जंहिंमें हिकु ॾाढो तबिक़ो ऐं ॿियो हीणो तबिक़ो। ॾाढनि माण्हुनि जे महदूद तबिक़े पंहिंजे कब्ज़ागीर सोच, हवस, ॾाढ, जबर, अन्याव, हट धर्मी, ज़ुल्म, बरबरियत, नाइंसाफ़ी जे कहर, लाक़ानूनियत ऐं अंधेर नगरी जे राज सां सॼी दुनिया जे मज़लूम मज़दूर खे पंहिंजे साम्राजी सोच जे गहरी ॼार में फासाए अणिएलानियल तौरु वक़्ती ग़ुलाम बणाए रखियो आहे। अटे लटे अझे ऐं तहफ़ुज़ खां महरूम पोरियत तबिक़े जी महिनत ऐं जफ़ाकशी सां ही काइनात ख़ूबसूरत ऐं हसीन बणियल आहे। दुनिया जा ही सरसब्ज़ खेत, बाग़, बहारियूं ऐं 7.5 अरब आदम ज़ात लाइ फ़सुल, भाॼियूं, मेवा, अनाज पैदा कंदड़ हिकु गिरह जे छांव खां रहिजी वेंदा आहिनि। जनतनि जो ॾेख ॾींदड़ ख़ूबसूरत महलातूं जोड़ींदड़ इंसाननि जो उन्हनि वॾनि इमारतनि जे पाछे में ठहियल झोपड़ियूं बे नाजाइज़ कब्ज़ा ॼाणाए ड्राहियूं वेंदियूं आहिनि। हू पंहिंजो आशियानो अॾीन त किथे अॾीन। पंहिंजे पघर जो पोरियो विकिणण जे बावजूदु पोरियत तबिक़ो महिनत जे ख़रीदारनि जो मोहताज बणियल हूंदो आहे। ईअं छो आहे? रोज़गार जे इंतज़ारी उन्हनि जे ज़हननि में बेक़रारी जो सबबु बणिजी वेंदी आहे। रोज़गार न मिलण जी मायूसी ऐं ख़ाली हथें गरनि क़दमनि सां घर वापसी जो सफ़र पोरियत लाइ कॾहिं कॾहिं दिलि शिकस्ता थी ख़ुदकशियुनि जो सबबु पिणु बणिजे थो। मज़दूर जा यतीम ॿार जेके ज़माने जी अणखुट, सितमनि, धिकनि, थाॿनि वारे सूरनि जी हयाती घारे नेठि वॾा थी वेंदा आहिनि। के बुख ऐं बीमारियुनि में चुड़ी चुड़ी मरी वेंदा आहिनि। बुख, बदहाली ऐं बेरोज़गारी सबबु अहिड़ा हालात पैदा थी चुका आहिनि जो हिन वक़्तु मज़दूर ॾींहुं राति पोरियो करण जे बावजूदु पंहिंजनि बुखियुनि बचड़नि लाइ अटे जो सेर वठण जी सघ बि नथो रखे। हिकु अहिड़ो ई मज़दूर मोहम्मद अली चढ़ड़, जेको तालके मीरपुर माथेले जे ॻोठु वंगो में आहे, जेको मज़दूरी करे बचनि खे पालींदो हो, जंहिंखे गुर्दनि जी बीमारी खट ते विहारे छॾियो ऐं हू मज़दूरी करण खां लाचार बणिजी वियो। पोरियत मोहम्मद अली खे ॿिनि पुटनि ऐं हिकु न्याणी जो औलाद आहे, जेके अखियुनि जी नज़र खां महरूम आहिनि। पोरियत ॿुधायो त वसआर इलाजु करायो आहे, पर को फ़र्क़ु नथो पवे। डॉक्टरनि ॿुधायो त हिननि जो इलाजु कंहिं वॾी अस्पताल में मुमकिन आहे। मिसकीन पोरियत मोहम्मद अली चढ़ड़ रोईंदे ॿुधायो त पैसा न हुजण करे कंहिं वॾी अस्पताल में इलाजु कराए न सघियो आहियां। संदन चवणु हो त हाणे मूं वटि हिकु वेले जी मानी खाइण जेतिरा बि पैसा न आहिनि। पाड़े वारा मानी ॾेई था वञनि त बचनि खे खारायां थो। मायूसनि जे इन दर्द जी माप कहिड़ी आलात सां करे सघिबी? मज़दूर जे इन दर्द खे कहिड़ी दिलि सां महसूसु करे सघिबो? मज़दूर जी झोपड़ी लाइ, मानी लाइ ॿाकारींदड़ ॿारनि जूं कीहूं, पीसनि बीमार जी आख़िरी हिॾकी ऐं पोइ उन अज़ीम रिश्ते जे कफ़न दफ़न लाइ मज़दूर जी दिलि जो बेवसी मां ॿरण, सड़ण, पजरण ऐं इल्तिजाई अखियुनि सां निहारण जो ताब को अहल दिलि माण्हू झले सघंदो? छा धरती जे हिननि अज़ीम महिनतकश मज़दूरनि खे फ़क़्तु इंसान सम्झण जी नवाज़िश कई वई आहे? सरमाएदाराणी अख में पोरियत का ॿी मख़लूक़ आहिनि, जंहिं वटि दिलि, दिमाग़, पेट, जिस्म बि आहे ऐं उन जिस्म में साह बि आहे। उन्हनि खे बि बुख शिदत सां लॻे थी। उन्हनि जा बि अहसास आहिनि। हू बि ॾुख ऐं ख़ुशी खे महसूसु कनि था। हिननि जा बि लुड़क आहिनि, पर एतिरनि सारनि अज़ाबनि, अक़ूबतनि, ॾुखनि, तकलीफ़ुनि, मुसीबतनि जे बावजूदु हिन काइनात जा पोरियत कॾहिं बि निंड जूं गोरियूं खाई नथा सुम्हनि। इंसानी हक़नि जे तहफ़ुज़ लाइ कमु कंदड़ आलमी इदारा ऐं ख़ासि तौरु मज़दूरनि जे हक़नि लाइ पतोड़ींदड़ आलमी सतह जूं यूनियन ऐं इदारा मज़दूरनि जे मसइलनि ऐं मुस्तक़बिल लाइ कहिड़ो संजीदा प्रोग्राम रखनि था ऐं हेसि ताईं उन्हनि छा कयो आहे? उन्हनि जी कोशिश सां पोरियतनि जी ज़िंदगी में का बहितरी वारी तब्दीली आई आहे? दुनिया जे इंसानी हक़नि जा आलमी इदारा, पोरियत जूं आलमी तंज़ीमूं, आला अदलिया कानून ऐं इंसाफ़ जा बैन अल-अक़वामी इदारा, सिविल सोसाइटी, सहाफ़ती इदारा ऐं जमहूरियत पसंद सियासी धुरियूं पोरियतनि जे बुनियादी इंसानी हक़नि जो तहफ़ुज़, ज़िंदगी जे समूरनि मसइलनि जे हल, सिहत समेत रोज़गार जहिड़नि अहम मसइलनि ते संजीदगी अख़्तियार करे पोरियतनि खे मुकमल हक़, इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ ॾिनो वञे। उमर कोराई, मीरपुर माथेलो।